हिंगोर जामा ख़बर ॾींदा हलूं त सिंध सहाफ़ी संगत जे मरकज़ी अॻवान बचल हिंगोरो ऐं ख़ैरपुर सहाफ़ी इत्तेहाद जे चेयरमैन गुलाम हुसैन चांग शमन राॼपर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध जे सहाफ़ियुनि खे वधंदड़ धमकियुनि हरासानियुनि ऐं पाबंदियुनि ते शदीद गणती जो इज़हार कयो। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान अॻवाननि चयो त सिंध में सहाफ़त खे मुनज़म तरीक़े सां दबायो पियो वञे। सहाफ़ियुनि खे रोज़ानो धमकियूं, कूड़ा केस, गिरफ़्तारियूं ऐं इंतकामी कार्रवायूं भोग॒णियूं पयूं, जेके इज़हारे राय ऐं सहाफ़ती आज़ादी ते सिधो हमलो आहिनि। अॻवाननि पेका एक्ट जी ग़लत इस्तेमाल जी सख़्त मज़ामत कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत फ़ौरन पेका क़ानून ख़तम करे ऐं आइन मुताबिक़ सहाफ़ती आज़ादी जी मुकमिल तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणाए। प्रेस कॉन्फ्रेंस में शहीद सहाफ़ियुनि खे भेटा पेश कई वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।